दादूअ में फुर दौरान नौजवान इंटर जे शागिर्द दानिश जमाली खे क़त्ल करे छॾियो आहे। साणुसि गॾु दोस्त हुयो, उहो ज़ख़्मी थियो आहे। दिलावर बोज़दार दादूअ में बदअमनी वधी वई आहे। जॾहिं त SSP दादूअ जी सीट गुज़िरियल 6 ॾींहंनि खां ख़ाली पई आहे। ज़िले जो कमानी न आहे, हिकु तरफ़ ॿिए तरफ़ बदअमनी आहे। इन हवाले सां शहरनि खां पुछंदासीं त हुननि जो छा मुतालबो आहे। रुपये जो फोन अची आहे त तुम्हारो पुट धक्के जो फौरन मारियो आहे। मुतालबो इहो आहे त सरकार खे अर्ज़ु आहे त मां कुझु को अमन कराइनि, अहिड़ो ज़ुल्म पियो थो हले। हा न, हे त का कहर लॻो पियो आहे, का शइ न आहे। इरफान समाज जी बदिली खां पोइ हिकदमि शहर में जेका बदअमनी पाव लॻी वई आहे, जंहिंमें मुंहिंजो भाइटु शहीद थियो। शहर में हिन वक़्तु केरु महफ़ूज़ न आहे। क़ातिलनि खे कैफ़ियत किरदार ताईं पहुचायो वञे, सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, दादू जो अमन बहाल कयो वञे, आईंदा हर कंहिं ॿिए नौजवान जी ज़िंदगी ईअं ज़ाया न थिए। हिकु मुआशी बदहाली, ॿियो बदअमनी माना राति जो हाणे केरु न निकिरी सघे, न रोज़गार करे सघे। मुतालबो इहो आहे त जहिड़ो अॻु में SP हुयो, जंहिं अची डंडो ॾिनो हो ऐं कुझु अमन जेको आहे सो पार्शली बहाल थियो, अहिड़ो ई को SP जेको दादू ज़िले में मुक़ररु करे ऐं अमन खे बहाल कयो वञे। हॉस्पिटल मां कॉल आई हुई त तव्हांजो भाउ जेको आहे एक्सीडेंट थी पियो, हुते अचो। असां पंहिंजे भाउ सां मिलण वियासीं, हुते ॾिठो थी त एक्सपायर थी चुको। बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। पुलिस असां फ़िलहाल त कुझु बि न कयो आहे, ॾिसूं था CCTV वग़ैरह में ॾिसूं था कि सबूत मिली। शायदि SP को हुजे हा त उहो पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूले हा ऐं उहो तकिड़ो तहरुक वठे हा। हींअर ऑफिसर जी गैर मौजूदगी जे करे हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे। शहर में बदअमनी जी बाहि पखेड़िजी वई आहे। तोहफ़ज़ बि ॾियणु खपे, छो त इहो तोहफ़ज़ असां शहरनि जो, इन्हनि अवाम जो, इन्हनि माण्हुनि जो इहो हक़ आहे। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।